हिते असां भी अहम खबर शेयर करे रहिया आहियूं। भारत तरफां वालारियल कश्मीर में ज़ुल्म ऐं रियासती दहशतगर्दीअ जा 76 साल मुकम्मल थी विया आहिनि। कश्मीरियुनि जी ख़्वाहिश जे उबतड़ कब्ज़ो करे संदन नस्लकुशी जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। भारतीय फ़ौज हथां हिन वक़्त ताईं 2,37,000 खां वधीक कश्मीरी शहीद थी चुका आहिनि, जॾहिं त सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरी भारतीय कब्ज़े ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। भारतीय फोर्सिस अॼोके ॾींहुं 1947 ते कश्मीर ते हमलो करे कब्ज़ो कयो हुयो। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयूं पिया। भारत तरफ़ां वालारियल कश्मीर में ज़ुल्म ऐं रियासती दहशतगर्दी जा 76 साल मुकम्मल थी विया। कश्मीरियुनि जी ख़्वाहिश जे उबतड़ कब्ज़ो करे संदन नस्लकुशी जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। भारतीय फ़ौज हथां हिन वक़्त ताईं 2,37,000 खां वधीक कश्मीरी शहीद थी चुका। सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरी भारतीय कब्ज़े ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। भारतीय फोर्सिस अॼोके ॾींहुं 1947 ते कश्मीर ते हमलो करे कब्ज़ो कयो हो। कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ सिंध समेत सॼे मुल्क में तक़रीबूं मुनक़िद करे रैलियूं कढियूं पियूं वञनि। इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ रैली कढी वई, जॾहिं त रैली खे ख़िताब कंदे सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त कश्मीरी अवाम ते ज़ुल्म जी तारीख़ ॾहाकनि ते ॿधलु आहे। मुर्तज़ा सोलंकी चयो त जबर वधण बावजूद कश्मीरियुनि में आज़ादीअ जी तड़प वधी आहे। भारत सलामती काउंसिल जे ठहरान जी भञकड़ी कई आहे। दुनिया में इंसाफ़ खां सवाइ अमुन कायम नथो थी सघे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। भारत तरफ़ां वालारियल कश्मीर में ज़ुल्म ऐं रियासती दहशतगर्दी जा 76 साल मुकम्मल थी विया आहिनि।